मुल्की सियासत में खदड़न फ़क़ीरन जी इंट्रीग। गुज़िरियल ॾींहुं पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर सईद गनी जे घर शहर क़ाइद जे 25 खां वधीक खदड़न फ़क़ीरन जी आमद। खदड़न फ़क़ीरन सूबाई वज़ीर सईद गनी ऐं पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पार्टी में बाज़ाब्ता तौरु शामिल थियण जो ऐलान कयो। ट्रांसजेंडर अॻवान बिंदिया राना प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे समूरनि खदड़न फ़क़ीरन सां राब्तो करे संदन सलाह मशवरे खां पोइ जीए भुट्टो जो नारो हणी हू पीपल्स पार्टी में शामिल थिया आहिनि। संदसि चवणु हो त हू सम्झनि था त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका संदन मसइलनि खे सम्झी सघे थी। खेनि उमेद आहे त पार्टी क़यादत खदड़न फ़क़ीरन जे मसइलनि खे हल करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। खदड़न फ़क़ीरन मुस्तक़बिल में ऐवान अंदरि पंहिंजे नुमाइंदगी जो पिणु इज़हार कयो। चयो त हू चाहिनि था त संदनी कुड़म जो को माण्हू ईंदड़ वक़्त में ऐवान अंदरि मौजूदु हुजे ऐं खेनि दरपेश मसइलनि ते सघारो आवाज़ उथारे सघे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पीपल्स पार्टी जे सूबाई सदर निसार अहमद खोड़ो खदड़न फ़क़ीरन जे पार्टी में शामिल थियण ते न रुगो ख़ुशी जो इज़हार कयो पर संदन पार्टी में शमूलियत खे सुठो सौण पिणु करार ॾिनो आहे। निसार अहमद खोड़ो प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी सदाईं मज़हब रंग नसुल ऐं जिन्स जे मतभेद खां मथां थी इंसान ज़ात जे भलाई लाइ कमु कयो आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु सिंध जे हिकु अहम तबिके मतिलबु ट्रांसजेंडर बि ॿिनि सियासी पार्टियुनि में शामिल थियण बदिरां पीपल्स पार्टी खे तरजीह ॾिनी आहे। संदसि चवणु हो त खेसि उमेद आहे त पीपल्स पार्टी खदड़न फ़क़ीरन जे उमेदनि ते पाणी हारण बदिरां संदन मसइला हल कराइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। हैदर सिंधी, HSTV न्यूज़, कराची।